अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे असां भली कार चऊं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। मूंखे सिंध सां इलाही प्यार आहे, सिंधी माण्हुनि सां इलाही प्यार आहे, पोइ ॿोली सां प्यार कीअं न हूंदो। तव्हां पंहिंजे ख़ूबसूरती खे कीअं क़ाइमु रखंदा आहियो? छो त हर इंसान खे अलाह साईं इलाही ख़ूबसूरती सां ठाहियो आहे, इलाही प्यार सां ठाहियो आहे। मूंखे हर इंसानु ख़ूबसूरत लॻंदो आहे। तव्हांजे दिलि में कॾहिं ख़्वाहिश थी त तव्हां बि रूबी अली कयो? अच्छा, रूबी अली जे लाइ अलाए माण्हू छा था सोचनि, त माण्हू खे ॾिसी असीं जज न कयूं, हुनजी नेचर खे असीं जज कयूं त हू नेचर वाइज़ कीअं। तानिया ॾाढी रूड ऐं हिकिड़ी कावड़ वारी छोकिरी आहे। असांजो कमु ई इहो आहे त 5 मिंट में झड़ो करनि, 5 मिंट में भाकुर पाइनि। तानिया खान प्यारो छा कंदो हूंदो? यकीन ॿुधो, जिथे बि आहे मूंखे इलाही बेचैनी बेसब्री सां इंतज़ारु आहे। जेकॾहिं तूं चाहें थो त मां पंहिंजे ज़िंदगी में ख़ुशि रहां त महिरबानी कर हाणे हिते हलियो वञ। दिलरुबा मूं चहिड़ी हुजे मां सभु शयूं बर्दाश्त करे वेंदमि। केरु मुंहिंजी इज़त ते ईंदो न, मां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदमि।